माशाल्लाह अवामी आवाज़ जो कम करे पियो ऐं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त कम करे पियो ऐं ॿिया चैनल भी कम कनि पिया पर जो अवामी आवाज़ मेहनत करे पियो ऐं सभिनीनि खां हटी करे ऐं ॾाढो ज़बरदस्त कम करे पियो। अवामी आवाज़ सां मुंहिंजूं बेस्ट विशेस आहिनि ईअं ई बहितर खां बहितर कम कनि ऐं सिंध ऐं पूरे कल्चर खे पूरी दुनिया में प्रमोट कनि। हिन सिंध जे सुहिणनि माण्हुनि तां हिन सिंध जे सुहिणनि ॻोठनि तां मां घोर वञा अला मां घोर वञा दर्शन त कयो पर कख पन तां दर्शन त कयो पर कख पन तां मां घोर वञा अला मां घोर वञा। असां चाहींदासीं अवामी आवाज़ अञा ई सुठा सुठा अहिड़ा बहितरीनु कमु कंदो रहे, असां उन्हनि सां गॾु आहियूं, सॼी सिंध उन्हनि सां गॾु आहे।